दर खुलियो पियो आहे, मतलब घर में ही आहिनि। हॉल में त कान्हनि। हेॾां हेॾां किथे आहियो तव्हां? वॉशरूम में त कान्हनि। हिते बि कोन्हनि के। आखिर आहिनि किथे? बेडरूम में थी ॾिसां। हेॾां आखिर आहिनि किथे? बालकनी में थी ॾिसां। तव्हां हिते वेठा आहियो? हेॾां ईअं हॉस्पिटल मां कोई भॼी ईंदो आहे छा? हॉस्पिटल में ऑपरेशन थियण में 10 मिंट बाक़ी हुया ऐं तव्हां भॼी आयव। सॼा डॉक्टर नर्सिस सभु परेशान लॻा पिया आहिनि। इंजेक्शन लॻण में थोरो ई टाइम बचो हुयो। ईअं कोई भॼी ईंदो आहे छा? न मूंखे नाहे कराइणो ऑपरेशन। ऑपरेशन टेबल ते सुम्हारे करे नर्स चए थी कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा, डरो मत, हिम्मत रखो। पहली बार है तो क्या हुआ, समझे नहीं कुछ। अरे हाँ, त हेॾां नर्स छा ग़लति पई चए? अरे वो मूंखे चयां त ठीकु आहे, पर चरी वो डॉक्टर खे पई चए।